हथन के मातम अखिन के रोवण याद आयो जॾहिं कफन जे बजाय सकीना जो झोले में दफन थियण याद आयो। हथन के मातम अखिन के रोवण याद आयो जॾहिं सकीना जो कफन बजाय झोले में दफन थियण याद आयो। आले मोहम्मद जी ज़ात बुलंद तर सलावत। तव्हां जेतिरा बि अज़ादार जो की इबादत में पंहिंजूं हाजतूं खणी आया आहियो उनजी क़बूलियत वास्ते आले साईं गदा हुसैन शाह जो प्यारो शागिर्द साईं गदा हुसैन शाह जी मग़फ़िरत वास्ते आले मोहम्मद जी ज़ात बुलंद तर सलावत। साईं जन जी अध कलाक की इबादत खां बाद में फौरन बाद मौलाना शेख वज़ीर हुसैन तुराबी साहब जन मजलिस अदा के खिताब कंदा। मां अॻ में बार बार ऐलान कयो आहे त 19 सफ़र ते असांजे हिन इलाइक़े मां सफ़र शुरू करे पियो वञे। तव्हां सभिनी अज़ादारनि खे वधि में वधि गुज़ारिश आहे त हिन सफ़र इश्क में शरीक भी थींदा, हुस्बे तौफ़ीक़ उन्हनि जी ख़िदमत भी कंदा ऐं मौला इमाम ज़मान अलैहिस्सलाम जी ख़ुशनुदी हासिल कंदा। नाराए तकबीर, नाराए रिसालत, नाराए हैदरी। प्रोग्राम कुछ गवर्नमेंट के जेके रूट परमिट ॾिना विया आहिनि, रूट ॿुधाया विया आहिनि, उन मूजिबि ईअं आहे त फ़तेह अली चांडियो अहमदपुर पीरगोठ गंजी कहार मोड़ ते ईंदा। उते उस्ताद निसार साहब जन उनकी ख़िदमत भी कंदा ऐं उन्हनि जो न्याज़ नज़र जो बंदोबस्त भी आहे। वरी उतां थींदा मंगनवारी में ईंदा, उते भी मूं हक़ीर खे मिज़मानी जो शरफ़ हासिल आहे। उन खां अलावा ॿी रूट इहा आहे त शाहपुर चाकर वारा पीरोगोठ वारा गॾिजी राहुजा ईंदा, कोट मीर मोहम्मद वारा भी राहुजा ईंदा, उतां गॾिजी इहे सभु झलूजी ईंदा। झलूजी वारनि खे मिज़मानी जो हक़ हासिल आहे। उहे सभु ॿई जुलूस गॾिजी करे वी पॉइंट शाह हुसैन बाईपास ते गलवा उतां सभु हिकु जुलूस थी हलंदो ऐं गंज शहदा में दुआ अरबैन ऐं अज़ादारी कई वेंदी। तव्हां सभिनी अज़ादारनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे हिन में वधि में वधि शमूलियत कंदा। नाराए तकबीर, नाराए रिसालत, कुलैमा नाराए हैदरी। शहनशाह मसाहब ज़ाकिर अहल बैत सैयद जब्बार हुसैन शाह बर मोहम्मद वाले मोहम्मद बुलंद तर सलावत।